नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरें जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त वफ़ाक़ सरकार सुप्रीम कोर्ट में दयामेर पाशा डैम जी अॾावत जो टाइम फ्रेम पेश करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट में दयामेर पाशा मुहिम डैम अमल केस जी ॿुधणी थी। अटॉर्नी जनरल अदालत में डैम जी अॾावत बाबति टाइम फ्रेम पेश कयो। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो त वापडा घणे वक़्त खां राब्ते में नाहे ऐं सम्झ नथो अचे त हाणे संदसि मर्ज़ी आहे, इहो असांखे अलॻि करणु चाहे थो। हिन खे ॾिसी वठंदासीं। हिन चयो आहे त डैम जी शुरूआत अदालत कई ऐं निगरानी बि अदालत कंदी। असांखे ॿुधायो वञे त डैम जी अॾावत कॾहिं शुरू थींदी ऐं कॾहिं ख़तमु थींदी। अटॉर्नी जनरल चयो आहे त हलंदड़ साल जून खां पाशा डैम ते मोबाइलाइज़ेशन शुरू करे छॾी आहे। दिसंबर 2019 में कमु शुरू ऐं अप्रैल 2022 में हिकु हिसो मुकमल कंदासीं। डैम जी अॾावत 2027 में मुकमल थींदी। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो त 2025 में त मुल्क में पाणी ख़तमु थी वेंदो। सुप्रीम कोर्ट केस जी ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।